अस्सलाम वालेकुम, मां सुनहरा ज़ाहिर। रिसेंटली असांजे माहौल में अखि जो इन्फेक्शन तमामु घणो वायरल थियो आहे, जेके असीं आई फ्लू बि चऊं था। हिन आई फ्लू जे फैलण जो वजहूं छा आहिनि या अहिड़ा कहिड़ा सबब आहिनि जिन जी वजह सां हिक न ॿिए इंसान खे ज़रूरु थिए थो। अॼु जी वीडियो में असीं इन्हनि सभिनी शयुनि खे डिस्कस कंदासीं। हिन वीडियो समूरो कंटेंट डॉक्टर अनम जेका आई सर्जन आहे लाहौर में, उन्हनि जी इजाज़त सां उन्हनि जे वीडियो मंझां खयो वियो आहे, सिर्फ़ इन मक़सद जे लाइ त जेको अखि जो फैलंदड़ वायरस आहे उन जी अवेयरनेस आम करे सघिजे। हाणे इन आई फ्लू खे नज़र में रखंदे हर बंदे जे ज़हन में हिकु सवाल पैदा थिए थो त आख़िर इहो फैलिजे कीअं थो। इन जे फैलजण जी बेसिक वजह इहा आहे, बुनियादी वजह इहा आहे त मिसाल जे तौरु अगरि कंहिं इंसान खे वायरस आहे, उहो पंहिंजी अखि खे हथु लॻाए थो ऐं कंहिं शइ खे वापसि उहो हथु लॻाए थो, त उन हथु लॻायल शइ खे जॾहिं ॿियो इंसानु अची करे छुए थो त उन जा जेके बैक्टीरियाज़ आहिनि, जेके उहे वायरसिस आहिनि, उहे उन शइ मां उन इंसान जे हथ में ट्रांसफर थियनि था। ऐं उन खां बाद में जॾहिं उहो हथु असीं अखियुनि खे लॻायूं था त इहो वायरस असांजो सिंपली हिकु इंसान खां ॿिए इंसान में ट्रांसफर थी वञे थो। हिन जे फैलजण जी बेसिक वजह इहा ई आहे। बाक़ी त असां केतिरियूं ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि त अगरि असांजे कंहिं इंसान खे फ्लू आहे ऐं असां उनजे अखियुनि में ॾिसूं था त उहा फ्लू असांखे बि थी वेंदो। ईअं बिल्कुलु बि न आहे। हीउ वायरस कोरोना खां बिल्कुलु डिफरेंट आहे। जीअं असां कोरोना में हिक ॿिए खां परे बीहूं पिया त मथां इहे असांजा जेके जरासीम आहिनि उहे हिक इंसान खां ॿिए में ट्रांसफर थी वञनि, ईअं असांजो हीउ फ्लू बिल्कुलु बि न आहे। हाणे माण्हुनि जो ॿियो सवाल इहो आहे त असां अहिड़ियूं कहिड़ियूं शयूं कयूं या अहिड़ा कहिड़ा कम आहिनि जेके असां कयूं त असांखे वायरस बिल्कुलु बि न थिए, असां ते बिल्कुलु बि अटैक न करे। त अहिड़ी काई बि शइ कान्हे जेका तव्हां कंदव त तव्हां वायरस खां बची सघंदव, छो त हीउ हिकु वायरल इन्फेक्शन आहे। जंहिंखे बि हिन महिल ताईं इहो वायरस थियो आहे उन्हनि जो या त 2 ॾींहंनि में या त 4 ॾींहंनि में इहो बिल्कुलु ख़तमु थी चुको आहे। बाक़ी इन जो एवरेज दौरान इहो 12 खां 15 ॾींहं आहे। पर उहो इंसान जंहिंजो इम्यून सिस्टम वीक आहे, कमज़ोर आहे, त उन जे अंदरि 3 वीक्स ताईं यानी 3 हफ़्तनि ताईं इहो इन्फेक्शन हली सघे थो। इन खां बाद में असांजो जेको इम्यून सिस्टम आहे उहो एंटीबॉडीज़ तयारु करे वठंदो आहे ऐं ईअं ई असांजी बॉडी जो जेको मैकेनिज़म आहे उहो इन सां फाइट करे वञे थो ऐं 3 वीक्स खां बाद में इहो बिल्कुलु ख़तमु थी वञे थो। हाणे अगरि असां हिन फैलियल वायरस खां हटी करे आम ॾींहंनि जी ॻाल्हि कयूं त जॾहिं कोई बि आम असांजे अखि में वायरस थींदो आहे त असांजे अखि में मौजूदु सन्हो परदो, जंहिंखे असीं एपिथेलियम चऊं था, उन जे अंदरि सन्हा सन्हा सोराख़ पैदा थींदा आहिनि, अरोइनस पैदा थींदी आहे। इन अरोइनस यानी सन्हनि सन्हनि सोराख़ जे करे असांजे अखि जे अंदरि ख़ारिश पैदा थींदी आहे ऐं उन ख़ारिश जी वजह सां जॾहिं असां पंहिंजूं अखियूं मटींदा आहियूं त उन में हिकु ख़तरनाक इन्फेक्शन थींदो आहे। हाणे जॾहिं असांजूं अखियूं ॻाढ़ियूं थियनि थियूं ऐं सड़ण लॻनि थियूं ऐं उन में असां अगरि सेल्फ मेडिकेशन कयूं था, पाण ई काई दवा खाऊं था, त उहा असांजे लाइ इलाही नुक़सानकार थी सघे थी, एतिरे क़दुरु जो उहा असांजी अखियुनि जी बीनाई खे ख़तमु बि करे सघे थी। हाणे इन मां इहो साबित थिए थो त तव्हांजे घर में अगरि कंहिं ॿार या कंहिं वॾे खे इन्फेक्शन थिए थो, तव्हां ते लाज़िम आहे त पंहिंजे वेझो मौजूदु सरकारी या प्राइवेट हॉस्पिटल में कंहिं डॉक्टर खे ॾेखारियो, छो त डॉक्टर खे ॾेखारणु इलाही ज़रूरी आहे। डॉक्टर तव्हांजे ॾिसंदो त तव्हांजे इन्फेक्शन जो लेवल केतिरो आहे, अगरि कंहिं ॿार में आहे त उनजे लाइ कहिड़ा ड्रॉप्स इस्तेमालु करे सघजनि था, या कंहिं वॾे जो आहे त उनजा ड्रॉप्स या उनजी काई जेका मेडिकेशन आहे उहा टोटली डिफरेंट थी सघे थी। हिकिड़ी ॿी ॻाल्हि जेका असांजे हिन वायरस खां बाद में इलाही फैली आहे उहा इहा आहे त असांखे चवनि था या असांखे सलाह ॾिनी वञे थी त गुलाब जो पाणी इस्तेमालु कयो। इन गुलाब जे पाणी जे अंदरि केतिरा ई केमिकल्स थी सघनि था जेके असांजे अखि खे नुक़सानु ॾेई सघनि था। सो इन इन्फेक्शन यानी इन वायरस में असांखे गुलाब जो पाणी जो इस्तेमालु पे बिल्कुलु न आहे करिणो। कुझु अहिड़ा सिंपल ड्रॉप्स आहिनि जेके असीं हिन वायरस खां बाद में इस्तेमालु करे सघूं था, जंहिंमें आर्टिफिशियल टीयर्स अची वञनि था। तव्हां कंहिं बि मेडिकल स्टोर वारे खे बसि एतिरो नालो खणंदव त आर्टिफिशियल टीयर्स ॾियो त तव्हांखे आसानी सां मिली वेंदा। हाणे जी नेचुरल टीयर्स आहिनि, कुदरती ॻोढ़ा, उहे असांजी अखि खे केतिरनि ई वायरसिस खां बचाईंदा आहिनि, केतिरे ई गंद खां या इलाही शयुनि खां असांखे बचाईंदा आहिनि। ईअं ई जेके आर्टिफिशियल टीयर्स आहिनि उहे असां हिन वायरस में इस्तेमालु कयूं था, वायरल अखियुनि में इस्तेमालु कयूं था, त उहे असां लाइ फ़ाइदेमंद थी सघनि था। हीअ आर्टिफिशियल टीयर्स तव्हांखे 200 खां 4000 जे विच में केतिरी बि रेंज में मिली सघनि था, पर इन्हनि ॿिन्ही जे विच में कोई बि फ़र्क़ु न आहे। तव्हां 200 वारो वठो था, 2000 वारो वठो था या 4000 वारो, उहे सभु तव्हांजा हिकु जहिड़ो ई कमु कंदा तव्हांजे अखियुनि जे अंदरि। ऐं अगरि असां हिकु बेसिक प्रिकॉशन खे ॾिसूं त उहा इहा आहे, जीअं असां कोविड जे अंदरि सैनिटाइज़र जो यूज़ कयूं पिया, बार बार असां पंहिंजे हैंड्स खे वॉश कयूं पिया, ईअं ई तव्हां हिन वायरस खां बचण जे लाइ पंहिंजे हथनि खे बार बार धो ऐं कोशिशि कयो त जंहिं बंदे खे तव्हांजे चौधारी वायरस आहे उन जी टच कयल शयुनि खे हथु न लाहियो ऐं सैनिटाइज़र जो वधि खां वधि इस्तेमालु कयो।